लश्कर मार दे तबाह करे बर्बाद करे चली बाबा बाबा नजीरा बाबा मौके आए हुए हिकड़ा मानू अडेड़ा मानू कहड़ा मानू तुझा मानू पहचन ते निशान हणी वन मूखा हिकड़ी गाल पुछी मुझी हिकड़ी गाल बुधी उतारे वीरन के घर मालक शेर ताने वज में देखारियो बाबा की जोहर कयो उनको कम पुट बहुत तकायूं से छत मथे मां शेर अज बचियो ना समझ त न हो जायो अया बी केड़ी मां लेदी शेर गोठ में हुजे ऐ जीरो मोटी वने सूबेदार कारे के जवा थो त पीछे लाश सा शेरल कदा वज वठी मारे विची वारिस थी कुल्लो ॾियण आयो आ रोहिया खून जा केस तस मथा रसा अज शेरल न बचो सूबेदार कारो जरूर मारींदस आई कम पुट कंदस सूबेदार अजय थी और तू माण्हुनि खे छा चवंदो आहीं कारा सूबेदार त मां माण्हुनि जी मस्ती मिटाए छॾींदो आहियां अॼु ॾिस अॼु मूं तुंहिंजी मस्ती मिटाए छॾी आहे कीअं मूं पियो कुत्ते वांगुरु मुझो अबो तो इजाजत कहीं नहीं देता वन न मर्द हो जी हाँ तो जो बुआ गया है जो जिंदगी भर याद रखी है औरत थी भैया ऐसा वो अशर कयो जो भरी अबे जो नालो ज़बान ते ना आने छोड़ी तू तो छे खाना वई किना ट्रप करे पी जो मारो दिसण वई भाजो करे जो अबे जो मुंह ने ॾिसां छा अम्मा जो मुंह ते नसीब न थियो मुंह थी ॾिसे वेचारी थकी के जायज हाणे जे वरी वई आही न त देखू भरी छड़ी दिसाई हवा हवा बेचारे शेरल जो तो भरियो बुकरियो घर ही बर्बाद थी वियो बचोस अब सो बि वियस इहो ज़ुल्म न है अम्मा मुझे साथ ॾींदे स्कूल जी ॻाल्हि पे कई जो ॻाल्हि किथां जी किथे वञी पहुती इहो कम बि चले सर चट थिए जो हूंदो इहो ज़ुल्म बि उन ही कयो हूंदो अम्मा अदी चने सर भी घटायो कोने पर शेरल जी सण जी भी हद आ खानजादी शेरल आहे त मुर्स जीअं मुर्स चइबा आहिनि हा अम्मा मुंहिंजो त आज़मान आहे नंगी ऐं नंग जेको अदे चनेसर खे थियणु खपे उहो शेरल थी पियो आहे चनेसर जी ॻाल्हि थी करी कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां नंगर खान जीअरो हुजे हा चनेसर जा फ़र्ज़ पूरे सां पर अम्मा आख़िर असां चुप छो आहियूं अम्मा हिकु त मां धारी आहियां ऐं ॿियो नंगर खान तुंहिंजे नाले काफ़ी मिल्कियत करे वियो आहे तोसां ॾाढो प्यार हूंदो हुअसि न सो
सो मिल्कियत ॼण मां खई पियो न यागे खे ॾियां पई खणे बि पाण खाए बि पाण। इहा ॻाल्हि तूं अञा कोन सम्झंदीअ, जॾहिं वक़्तु ईंदो त पाण ई सम्झी वेंदीअ। असांखे सूबेदार कारे जे शहादत जो बहुत अफ़सोस आहे। ख़ुदा खेसि जन्नत नसीब कंदो। संदसि औलाद नौकरी लाइक़ आहे? न सर, औलाद संभालंदो आहे। मूं सोचियो आहे त सरकार जेसिताईं कुझु करे तेसिताईं ज़िले जे पुलिस अमलदारनि जी हिकु ॾींहं जी पघार संदसि वारसनि खे इम्दाद तौरु ॾिजे। तमामु बहितर सर। पर सूबेदार कारे जे मौत जो असुलु मामिलो छा आहे? सर, विड़ा इंसान ऐं लताड़जन कूड़ा चने सरखाना ऐं शिरल जो घणे वक़्त खां फसाद हलंदड़ ऐं कारो क़ानून में रहिड़जी कारो ख़ान कंहिंजी धुर हो छा? सरकारी मुलाज़िम सरकार जी धुर हूंदो, बसि चने सर जो राज आहे। चने सरखाने जी हलंदी आहे, सूबेदार जी कहिड़ी हैसियत, बसि हिकु चपटी। ख़ैर, बहरहाल हर हाल में शेरल खे क़ाबू करणो आहे, साईं संदसि घटि बंदि करणा आहे। उन लाइ तो वटि को मशवरो आहे? सर, हुनजो हिकु साथी शहमीर गिरफ़्तार थी चुको आहे, उन खां संदसि ठिकाणे बाबति मालूमात मिली वेंदी। गुड रिज़ल्ट, शाबाश करम खान। हाणे जिते जिते थी सघे टिकटूं क़ाइमु कयो ऐं शेरल जे अच वञ बाबति कुझु मालूमात हासिलु कयो। हाणे भरपूर एक्शन वठी शेरल जे कारवाइनि खे पुंजो ॾियणो आहे। सर, इहो त थियो भलो, पर असुल कारण त ॻोल्हियो, हक़ सच त ॾिसो। चने सरखान बाबति बि रिपोर्ट हुजणु घुरिजे। ॿुधो अथऊं त चने सरखान सियासी माण्हू, इंसाफ़ पसंद ऐं तरह जो ज़मीदार आहे, सदाईं सरकार जो निवखवार रहियो। इहा ई हिन जी रिपोर्ट आहे। सर, रुगो एतिरो हुजे त भलो, जेकॾहिं न खोट कबी त घणा फाट फाटंदा। शेरल, संगत खे चाचे बख्शल जे विछोड़े जो ॾाढो अफ़सोस थियो आहे, पर छा कजे, सॾु हो अमरो। फ़क़ीर, ॾुख त ॿिए जो अथम, काबू किबलो हो, छपर छांव, इहो ॾुख त सॼी ज़िंदगी रहंदो, पर ॾुख हिन ॻाल्हि जो अथम त इहो कमदार कुतो हिन भेरे बि बची वियो ऐं शैतान धक खणी वियो शैतानी। भाउ शेरल, इहो पलांद कुते कमदार सां ज़रूर कंदासीं ऐं गाए वॼाए कंदासीं। ॾिसजां वेठो नज़ीर, कंहिं सां पलांद कंदे नज़ीर, कंहिं सां कंदे। सुठो थियो, कारो कुतो त मूं नचो त लथो न। कारो कुतो वियो त भॻो कुतो ईंदो, भूरो कुतो ईंदो। जेसि ताईं कमदार ऐं वॾेरे चनेसर जो वजूद आहे, कई मामूलियूं कारियूं थी कुसिजी वेंदियूं, कई बख़्शल बेसबब बंदूकुनि जो खाज थींदा रहंदा। कंहिंजो अफ़सोस करे, कंहिंजो अफ़सोस कया, मुंहिंजो त जोगो ई झड़ थी वियो, मुंहिंजो जोगो ई झड़ थी। शेरल, रोण मां छा वरंदो, केसि ताईं तॾो कंदासीं। जी मां ज़माने सां मुंहुं ॾे, का हवा का खानज़ादी तुंहिंजे आसरे ॾुखनि जो डूंगर डोरनि पयूं। जे तूं हीअं रोई वेही रहंदे त उन मज़लूमनि जो छा थींदो, जिन खे तुंहिंजी आथत ऐं सहारे जी ज़रूरत आहे। हवा, तुंहिंजो बाबा, मुंहिंजो बि बाबा, हू बेगुनाह मारियो वियो आहे, हू शहीद आहे। हवा, हू शहीद आहे। अम्मा, ॾिसीस थी, ज़ाल जो पीउ मरी वियो अथसि, कीअं ॾुख में वञी शरीक थियो आहे। मां माण्हू में हुजे गैरत, हिन करे को नास न को पितो बेगैरत आहे, मटियो आहे ज़ाल जो। उठ, बोड़ो आई छा, उठ, ठही जुड़ी करे खटा ते वेठो आहे। अम्मा, मूंखे ख़बर नथी पवे त तूं मूंखे 10 महीना पेट में कीअं रखियो। मूंखे ख़बर नथी पवे त अल्लाह जल्ल शान माउ खे एॾो रुतबो छो ॾिनो आहे, पर उहा माउ शायदि ॿी हूंदी
छो न हूंदी बात त उठ के तो करे आई चईस करी उन्नु तो करे अरे मां न हुजई है तो बखर न हुजई है तो जड़े के निपाए का ते वडो कर तॾहिं त चवां थो मां एॾा सुर छो खाधई खाद मुझे ना नीच माण्हू हाणे हल हल त हल वडो आया नसीहत कर सुखा तू हाणे बेअदब थी वई आहे तोखे अदब सिखाणो पवंदो अंधी भटकियल ये हवा तो मुझे निकाह में आहे कंहिं बि दुखियोर जी ख़िदमत हिकु इंसान जो मज़ाब आहे तव्हां भटकी विया हो रुली विया हो तव्हांखे लोड़ो पवंदो तव्हांजे लाइ सख़्त अज़ाब आहे सख़्त अज़ाब अॼु खुश नज़र थो अची का नई ताज़ी ख़बर आहे छा आओ न नओ सुबेदार आयो आहे सभिनी रस्तनि ते पुलिस प्यारे छॾी अथई पाण सां त कोन मिलियो आहे न अञा ॾिस ज़रूरु हाज़िरी भराईंदो इहो बि न हलियो कमदार इहो बि न हलियो चने सर जे चूहे में आयो आहे ऐं चने सर खां पुछियो बि न अथसि त शेरल जे कंध में किली कीअं पवंदी ॾिस उमल त ज़ख़्मी थी हूंदो शेरल कमदार बाक़ी बचियोसि पी बख्शल उनखे बि तो हलाए ॾाढो ख़राब कयो ॾिस उहो वरी कीअं मां सम्झां थो संभाए तो थकूंदुसि पाण बि टिण ठाहियूं वेठा आहियूं ॻोठ में बख्शल जो हुजण शेरल जे कंध में किली हुयो होॾां शेरल चुरे हेॾां बख्शल खे टोड़ो विझी किली टिचकाए मारियां सां पर तो ॿिन्हिनि जो मौत असां लाइ करे छॾियो मसो न आयो कमदार मसो न आयो ॾिस अॻिते ला सोच मूंखे शेरल जा ॻोठ मां पेर पटाइणा हुआ ॿियो त साइण शहज़ादी जे मिल्कत जो मामिलो अटकियो पियो आहे उन लाइ बि कमु पुट कयोमि नथा मञो आही त खर्द चाल कमदार उन जो भी बिलो कबो जरूर कबो निमक हिलाल जो आई सभिनी रस्तनि ते पिकेड़ूं क़ाइम कयूं ऐं असांजे चुरपुरे लाइ तमामु तकलीफ़ थींदी सामान वग़ैरह कीअं वठंदासीं कुझु न कुझु कबो जेको थो लंघे उनजी झड़ती वती थी वञे हा शेरल वेस बि मटाए नथो सघिजे इहो बि सम्झां थो रुगो एतिरो न पर असांजे ठिकाणनि जी बि जांच थींदी पुलिस ठिकाणनि ते हमला कंदी उन्हें जो सोचो अब शेरल को छा कयूं नज़ीर शेरल हवा वांगुरा किथां अचे थो ऐं किथां वञे थो का ख़बर ई कान पवंदे मां हिननि पंधनि बेचरनि लकनि तरायुनि कंधियुनि ऐं कसियुनि मां एतिरो वाक़िफ़ आहियां जो पुलिस मूं ताईं पहुचण में सदियुनि ताईं ॾुखियाई महसूस कंदी सवाल आहे तव्हां जो तव्हां पंहिंजा ठिकाणा मटायो जिते राति रहो उते ॾींहुं न रहो इहो बहितर आहे हिकु साथी अॻु वाटई ठिकाणे ॻोल्हण ऐं पोयां हुजे नज़ीर फिलहाल आहे खखर में खड़ो जेसि ताईं मामलो ठरे शादी भी हो शेरत केड़ी में अची सघे थो केर बि हथियार न लाए असां अमुन लाइ आहियूं मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे जी उन शख़्स सां दुश्मनी आहे जंहिंजो नालो जनेसर ख़ान आहे मूंखे पंहिंजे बाला ऑफिसर सां ॻाल्हायो कुझु हक़ीक़तूं ॿुधाइणियूं आहिनि
मां शेरल आया जंहिंजा तव्हां घट कहिड़ बंद कया ई झंग जबल मुंहिंजा अब्बा ॾाॾा मुंहिंजा सोट ई मासात आहिनि हितां जा वण माउ जूं झोलियूं आहिनि साहब मां तव्हांजे हथ अचण वारो न आहियां शेरल कानून सां विढ़ण बजाए पाण खे कानून हवाले कर तोसां इंसाफ़ थींदो न त इहे झंग जबल थोरा ड्रामो हूंदा एतिरो आसान न आहे साहब एतिरो आसान न आहे एॾी वॾी कुर्सीअ ते वेही एतिरी पितकड़ी ॻाल्हि कर तोखे नथी सुहे मुंहिंजे मुकमिल कंट्रोल में आहे साहब मां ज़ालिम न आहियां न ई मां कंहिंखे नुक़सान पहुचाईंदुसि जो झंग जबल मुंहिंजे लाइ ड्रामो थो करी इहो सुवाल पाण खां पुछ ताज़ो सूबेदार कारे जो क़त्ल कई हिक तरफ़ी ट्रैफिक न हलाए साहब हिक तरफ़ी ट्रैफिक न हलाए धरती ड्रामो त मां बि करे सघां थो छो त मां सिर तां सांगो खयूं थो वधाए मुंहिंजो वक़्तु न वञाए ऐं ऑपरेशन करे तोखे नास करे छॾींदुसि मूंखे धमकी न ॾे छा खे नास कंदे मूंखे त अॻे ई चले सां नास करे छॾियो आहे बर्बाद कर मुड़ुस जो शान आहे साहब न आहे मुड़ुस जो शान भली पाण आज़माए साहब भली पाण आज़माए मूंखे नास करण खां अॻु उन्हनि हथनि खे नास कर जेके शेर ठाहिण जूं फैक्ट्रियूं लॻाए वेठा आहिनि तुंहिंजी सचाई आऊं सम्झी विया वाकई चने सर एतिरो ज़ालिम आहे पर सबूत हासिल करण खां पोइ हुनखे बख़्शबो कोन कानून सभिनि लाइ हिकु आहे तूं पाण खे कानून हवाले कर न साहब न पहिरियों ज़ालिम जनेसर जो अंत साहब पोइ जीअं तूं हुकुम कंदे मां हाज़िर थींदुसि अजय कहिड़े ख़्याल में आहीं खानज़ादी शेरल सां प्रीत करण लॻी आहीं छा ॾाढी ॾुखी थींदी ॾाढी ॾुखी थींदी मूं वरी कहिड़ी सुखी आहियां मां हवेली जा बंदि दरवाज़ा ऐं बंदि दरियूं जंहिंमां ख़्याल बि ॿाहिरि नथो निकिरी सघे शेरल थाड़ियल आहे हवेली जा कानून तुंहिंजी गिचीअ में भाई जो फंदो विझंदा भला हे जीअण बि को जीअण आहे मां आसरो मां लाहिज सजण बाझींदड़ घणो आसरनि ते त कटियां थी अम्मा हो ईंदो ज़रूर हा पर हवेली जूं भितियूं वॾियूं आहिनि हुनजो हौसलो हवेली जी भितियुनि खां बुलंद आहे अम्मा चने सर छितो मिरो आहे सभिनी खे घाव ॾींदो हुनजी मुर्क हाज़िक हकीम जो मलम आहे अम्मा हिकु ॾींहुं सभु घाव छॾाए छॾींदो चरी नथी इहो मुमकिन कोन्हे नामुमकिन खे मुमकिन बणाईंदो प्यारा कबूतर होशी आहे डूंगर आहे हुनखे ख़बर आहे अलाए न पर मां हिते जॾहिं वई आहियां
उड पिड़ीअ जी पार ॾे मोटण जी कजे। ॾाढो सूलारो आहे यार। ऑफिसर ऐं उसूल बस वक्ती तौर ते घट न कई नहीं चने सर खान सां। छा कंदोसि हिनखे? हुनखे बि नौकरी करणी आहे नज़ीर। कंहिं वज़ीर वारे खां दाबो ॾियारींदुसि बस। हिननि ॻाल्हियुनि ते न लॻु नज़ीर, हिननि ॻाल्हियुनि ते न लॻु। जॾहिं खां अख लगी तोसां तॾहिं खां अख लगी ना है। मां हवेली जी वॾियुनि दीवारनि में बंद आहियां, न त उॾामी बि अचां हा। तूं आज़ाद पंछी आहीं, हवा जो आज़ाद छूटो आहे। तोखे ॾिसण लाइ दिलि मांदी आहे। कंहिं बहाने मुंहुं न ॾेखारींदे तुंहिंजी खानज़ादी। खानज़ादीअ खे संभाले न सघी। छोकिरी हवा में तीर थी उछलाए, नथी समझे वो तीर कैसी घायल कंदो। जनेसर खान, ये गुजारा तू न दे। मूं जिंदगी जो कच हिस्सो नंगर खान जड़े शीह मुर्स सां गुजारियो आहे। गाल खोले कर। खानज़ादी बेदी बिहाए पाण लाए हवेली जो दर टपी खसीस माण्हुनि खे खिताब करे मुंहिंजे लाइ ज़हर थी उगाचे। दारनि में पचारियूं थियूं आहिनि, मरम खां मरी वियो आहियां। खानज़ादी हिक पढ़ियल लिखियल छोकरी आहे। घुट खे हुआ बर्दाश्त नथी करे सघे। जे स्कूल वञण जी या न्याणियुनि खे पढ़ाइण जी ॻाल्हि कई त बुंभे खे बाहि कोन लगी आहे। हवेलीअ जी भित टुपी कंहिंसां भगी त कोन्हे। इल्म जी ॻाल्हि तां पगदारनि जे पगनि जा वर ढरा छो था थियनि। जनेसर संदन धीअरूं कोन थियूं पढ़नि, पर खून कोन थियूं कराइनि। तूं सदस पासो खणी काॾे धिके रही आई, सा तोखे बि ख़बर कान्हे। संग सेण हुजियां ईअं न करियां, थारी आई। नंकर खान इहा ई त भुल कई जो कमज़ाद सां शादी करे हवेलीअ जे हुरमत खे टुको लाथई। मां त धारी आहियां, पर खानज़ादी त नंगर खान ई थी आहे। उन सां तुंहिंजो इहो रवैयो मूंखे सम्झ में न आयो। जनेसर खारी ज़मीन में अंब कोन जमंदा आहिनि माई, धुअर ऐं कंडा जमंदा आहिनि। खानज़ादी कंडो आहे, कंडो। घबराए न, निकरी भी तो। जनेसर मूंखे मजबूर न कर त मां नंगर खान जे दोस्तनि वटि वञी
उन जे पुट जे खिलाफ इंसाफ जी घुर कयां। अदब में रह के 4 अखर मूंखे बि न घर समझाए वियो हूंदो।